लाड़काणे मां खे ख़बर न्यूज़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में मेड़ वाक़े बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। उमिर बाब चांडियो ऐं बुरहान चांडियो वकीलनि समेत अदालत में पेश थिया। अदालत पारां सरदार ख़ान चांडियो तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी करे खेसि पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। लाड़काणे मां खे आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में मेड़ वाक़े बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। उमिर बाब चांडियो ऐं बुरहान चांडियो वकीलनि समेत अदालत में पेश थिया, जॾहिं त अदालत पारां सरदार ख़ान चांडियो तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी करे खेसि पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर आहे तव्हां खे ॾियूं पिया। लाड़काणे मां सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में मेड़ वाक़े बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। उमिर बाब चांडियो ऐं बुरहान चांडियो वकीलनि समेत अदालत में पेश थिया आहिनि। अदालत पारां सरदार ख़ान चांडियो तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ते 13 जून ताईं मुलतवी करे खेसि पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे।